असां उन सॼे रिवाज में उन सॼे ख़ौफ़ में वरितल आहियूं। असांखे मुख़्तलिफ़ ख़ौफ़नि में दॿायो वियो आहे, हीउ ख़ौफ़ ही खणी वेंदा, मारे छॾींदा, लाश उछलाए वेंदा। असां पंहिंजा जेके धरती जा वसीला आहिनि या असां जेके सकाफ़ती क़दर आहिनि उहे सॼा लताड़जंदा पिया। सॼी सियासत जेका आहे असांजी उहो माना हिकिड़े जमूद शिकार थी वई आहे। जेका बि डेवलपमेंट आहे उहा जमूद शिकार थी वई आहे। त असां उनखे चेतायूं कोन था। माना इहो शाइर जेको आहे उनजो पैदा थियणु असांजे समाज में इन करे भागवंद आहे त उहो इहे कमु करे ॾेखारे थो ऐं क़ौम खे नया रस्ता ॾेखारे थो। लॻे थो त उहो बुनियादी तहज़ीबी शऊर जो इज़हार करे थो। वाक़ई जेकॾहिं सिंध जे तहज़ीबी इर्तिक़ा ऐं क़ौमी सुञाणप जी तारीख़ पढ़वी त सिंधु दरिया जी अहम हयातियाती ज़राती ऐं मुआशी सोर साबित थींदो। इन करे सिंधु जे कपनि खे जन्नत सां भेटणु लिसानियाती तौरु सिंधु जी महानता इज़ारणु आहे। त असां सभ खां पहिरियों इहो सम्झूं त धरती रुगो जाग्राफी विरसो कोन्हे। माण्हू असांजा अक्सर नारेबाज़ी शिकार थी विया आहियूं त कराची खां कश्मीर ताईं, कराची खां कंदूर धरती असांजी आहे। असां फ़क़ति लिसानियाती तौर ते, लिप सर्विस तौर ते, चवण जे बुनियाद ते इन ॻाल्हि जा असां आहियूं। धरती वाक़ई असांजी रही आहे। कहिड़ी माना में असां जाग्राफी सम्झणो पवंदो इन नरेशन खे। जाग्राफी तौरु धरती असांजी हुजे या धरती ते असांजो क़ौमी तशख़ुस बहाल हुजे या असांजो शनाख्ती कार्ड हिते छो थो चेक कयो वञे। मक़सदु इहो शाइर आहे जेको धरती खे जाग्राफी हदनि खां सवाइ असांजो जेको उन तहज़ीबी लिंक आहे धरती सां हज़ारनि सालनि जो उनखे सम्झाए थो पियो। त असां जेकॾहिं असां खां धरती शनाख़्त खसिजी वई, असां खां वसीला खसिजी विया, असांजो तशख़ुस खसिजी वियो त पोइ धरती फ़क़ति हिकिड़ो जाग्राफी खितो कोन्हे, उन सां असांजा हिकिड़ा ॿिए क़िस्म जा लिंक आहिनि। इहो नरेशन में अचणु खपे, इहो नैरेटिव बयानियो हिकिड़ो कल्चर पैदा थियणु खपे ऐं हर माण्हू खे सम्झणु खपे त धरती सां असां केतिरो लिंक आहियूं, उनजा ॿिया सोर्सिस कहिड़ा आहिनि। इहो माना जेकॾहिं असां उनखे उखेल कयूं त हाणे दुनिया वजद सरमस्ती असां वटि हिकिड़ो ट्रम आहे त माण्हू ख़ासि तौरु सूफ़ियाणे कलाम ते वजद में ईंदा आहिनि या कंहिं बि हवाले सां वजद में अची सघनि था। हाणे असांखे वजद कहिड़ो घुरिजे जंहिंमें असां सॼी दुनिया में नओं शऊर आणियूं, नई ॻाल्हि कयूं। उहो नओं शऊर कहिड़ो आहे? उहो नए शऊर जेका दावत ॾिए थो अज़ीम, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे, उन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। नओं शऊर इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे वॾेरनि जो ओताकू ॾेखारण बजाए यूनिवर्सिटी ॾेखारियूं ऐं उन यूनिवर्सिटी ॾेखारण खां पोइ उन्हनि खे उहो शऊर ॾियूं त माण्हू कीअं थीबो आहे। ईअं न त वरी उहे साॻा रिवाजी क़िस्म जा माण्हू थी वञनि। जीअं असां वटि ऑलरेडी ॼण आम तरह फेसबुक ते लिखियो वञे थो त करप्शन पढ़ियल लिखियल माण्हू वधीक कई आहे, अणपढ़ियल माण्हू कोन्हे कई। त असां वटि पढ़ियल लिखियल माण्हू कहिड़े क़िस्म जा पैदा थियनि था? माना असां वटि पढ़ाई जेका आहे, हिकिड़े खे इंटेलेक्चुअल आहे माण्हू चयो त स्कूल किल्स आर्टिस्ट। जेके असांजा स्कूल कॉलेज तदरीसी निज़ाम आहे इहो त असांजो आर्टिस्ट मारे थो पियो। इहो त इहे जेको असांजो निज़ाम ऐं तालीम आहे उहो कहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा करे थो जेके पढ़ियल बि आहिनि, CSP ऑफिसर बि आहिनि ऐं वकील बि आहिनि, जज बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि, शाइर बि आहिनि, पर धरती जो उनखे शो टको कोन्हे। माना उहे वरी बि करप्शन कंदा, वरी फुरलुट कंदा, उन धरती जे माण्हू खे पुरंदा। उहे कहिड़ा माण्हू आहिनि? मक़सद जी ॻाल्हि आहे असांखे कहिड़ी क़िस्म जी पढ़ाई घुरिजे जेका हिन नए शऊर आणे ऐं नओं हिकिड़ो नओं सूर फूके ऐं असां हिकिड़ा नए क़िस्म जा माण्हू थियूं। इहा बि अज़ीम जी शाइरी में असां ॻाल्हि ॻोल्हे सघूं था। उनखां पोइ आहे त नओं जान नवां चिता खणी आयो। इन नई नित नए नवाण में असांजी अक्सरियत अञा पुराण पसंदि थी आहे। माना असांखे अञा केतिरे ताईं पंहिंजी सोच खे पुराण पसंदि थी रहणो पवंदो या पुराण पसंदी या असां डायरेक्ट एक्सपायर थी रहंदासीं। दुनिया ॿिए पासे वञे पई, अञा असांजो रिवर्स गियर आहे। इन में सिंध जहिड़े समाज खे सभ खां पहिरियों नए दौर जे नए सच जी क़बूलियत सोच तब्दील करणी पवंदी, जंहिंजो तामीरी ऐं तख़लीक़ी सॾु अज़ीम जलमानी ॾिनो आहे। अज़ीम नौजवान शाइर आहे ऐं उनजी समूरी शाइरी त मुकमिल तजियो किताब छपजण खां पोइ करे सघिजे थो। ॿियूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि। हाणे असां जेतिरो ॿिया दोस्त वेठा आहिनि मां शायदि घणो ॻाल्हायो आहे, पर हाणे आख़िर में अज़ीम खे तजवीज़ बि ॾिबी त हू जेकॾहिं आर्ट जी लेवल ते उनजी शाइरी ते ॻाल्हायूं, जमालियात जी लेवल ते ॻाल्हायूं या जेको फ़न आहे शाइरी जो उन ते ॻाल्हायूं त अज़ीम खे अञा तमामु घणो मुताले जी ज़रूरत आहे।